जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भली कार। हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमा निगार जावेद लांघा साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जावेद लांघा साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो अॼु जेका पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल अरशद शरीफ़ चौधरी साहब जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उन्हनि ॿुधायो त उन्हनि पंहिंजे इदारे जे अंदरि छा कुझु कयो आहे 9 मई खां पोइ, ऐं हू चवनि पिया त जेकॾहिं असीं ज़ाहिर आहे हू उन्हनि हिकिड़ो तासुर ॾिनो त पाण ख़ुदि एहतिसाबी जो अमल कयूं था, सख़्तु सज़ाऊं अची सघनि थियूं लेफ्टिनेंट जनरल्स वग़ैरह खे, त पोइ ज़ाहिर आहे ॿियनि सां रिआयत न थींदी। पोइ कुझु माण्हू चवंदा त हाणे ज़ाहिर आहे ॿियो त वॾो माण्हू जेको आहे या हिन जो सॼो मास्टर माइंड जंहिं ते इल्ज़ाम आहे उहे आहिनि PTI जा चेयरमैन। सो उन्हनि जे ख़िलाफ़ बि कुझु थींदो या हीउ मामिलो सिर्फ़ु कारकुननि ताईं अॻुवाणनि ताईं महदूद रहंदो? सर, मुंहिंजे ख्याल में अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहो हुन में काफ़ी क्लियरिटी आहे। जेको फ्यूचर प्लान आहे आर्मी जो, पंहिंजे इंटरनल जेका क्लींजिंग जो आहे या आर्मी एक्ट तहत जेके कोर्ट्स में सज़ाऊं ॾियणियूं आहिनि या केसिस हलणा आहिनि, उन हवाले सां जनरल ऐं ब्रिगेडियर जो ज़िक्र करणु क्लियरिटी सां उहे अंडर इंक्वायरी आहिनि ऐं उहे पंहिंजे जॉब सां फायर थिया आहिनि। इन खां पोइ का गुंजाइश तमामु घटि थी रहे पई त बाक़ी माण्हू जेके आहिनि, जीअं पाण जेको आहे DGSP जो मास्टर माइंड या फैसिलिटेटर आहिनि, उन्हनि जो वारो ईंदो। सभ खां पहिरियों उहो सॼो इहो संकेत मिलिट्री जेका आहे पंहिंजो इंटरनल जेके मामला आहिनि हाउस एंड ऑर्डर नथी करे, उते जेको जज़ाई सज़ा जो अमल काफ़ी अरसे खां इहो हली रहियो हो त मिलिट्री जे अंदरां जेका सपोर्ट आहे सॼी इन मौक़िफ़ खे जेका गुज़िरियल 6-7 महीननि खां हली रही, उन लाइ कुझु बि नथो थिए। मुंहिंजे ख़्याल में अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस वाज़े करे छॾियो आहे इहो त उते इहो अमल शुरू थी वियो आहे। हाणे क्लियर मैसेज आहे बाक़ी जेके सिविलियंस आहिनि इन 9 मई जे मामलनि जे पुठियां, इंक्लूडिंग अॻूणो जेको PTI जो चेयरमैन ऐं वज़ीर आज़म आहे ऐं ॿिया जेके उनजी सेकेंड टियर लीडरशिप आहे, उन्हनि लाइ इहो मुंहिंजे ख़्याल में अॼु खां ई जीअं चइबो आहे त डिजण शुरू थियणु घुरिजे, उन्हनि जो डप थियणु शुरू घुरिजे। मिलिट्री अॼु क्लियरिटी करे छॾी आहे। सभु जेके सवाल हुआ, जेके बि उते पुटअप थिया, उन्हनि जा जेके जवाब हुआ, उन्हनि में काफ़ी क्लियरिटी हुई। ऐं जेकॾहिं उते अमल थी थो वञे त बाक़ी माण्हू जेके अंडर ट्रायल आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में सवलाई सां नथा बची सघनि। ऐं जीअं DG चयो त उन्हनि जे ख़िलाफ़ सबूत जेके आहिनि इररेफ्यूटेबल आहिनि, नाक़ाबिले तरदीद प्रूफ आहिनि। अहिड़ी सूरत हाल में मुंहिंजे ख़्याल में जेका सज़ा आहे उहा इनएविटेबल आहे। सही। ऐं हीउ ॾिसूं त अहमद शरीफ़ साहब जेका मेजर जनरल अहमद शरीफ़ चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस खां पहिरियां ई गुज़िर राति PTI जे चेयरमैन जेको हिकिड़ो बयानु जारी कयो त उन्हनि चयो त लंडन प्लान जो इहो हिसो आहे त खेसि 10 सालनि लाइ जेल मोकिलियो वञे, नाअहल कयो वञे ऐं संदसि घरवारी जी बि तज़लील कई वञे, जेल मोकिलियो वञे। हू माहौल ठाहिनि पिया या वाक़ई उन्हनि खे बि अंदाज़ो थी चुको आहे त हाणे ईद खां पोइ उन्हनि ख़िलाफ़ हिकिड़ो को सख़्तु एक्शन थियण वारो आहे? बिल्कुलु जेके इंडिकेशन्स आहिनि, असल में ॾिसो जेको परपिटेटर हूंदो आहे क्राइम जो, जेको ॾोह कंदो आहे या का एक्शन कंदो आहे, उनखे सॼी ख़बर हूंदी आहे उहो कीअं थियो आहे। ऐं जॾहिं अॻी दौर जेका पकिड़े विझे कंहिंखे ॾोह कंदे, उन वटि सबूत बि हुजनि ऐं जेके नाक़ाबिले तरदीद हुजनि, त पोइ त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे जेके बयान, जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं आहिनि या जेके बि इल्ज़ाम आहिनि, उहे इन कॉन्टेक्स्ट में आहिनि। इमरान ख़ान सभ खां वधीक जेको आहे ॼाणंदड़ माण्हू आहे हिन मामले में, बाख़बर माण्हू आहे। ऐं जेके बयान आया आहिनि, जेके माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि ऐं जन माण्हुनि पार्टियूं छॾियूं आहिनि, उहे मुसलसल चवंदा आया आहिनि त इहो जेको सॼो कमु थियो आहे उन्हनि जी मर्ज़ी सां थियो आहे, उनजे हुकुमनि सां थियो आहे, इहो सॼो प्लान उन वटि मौजूदु हो ऐं अंदरि ॿाहिरि उनजी सपोर्ट मौजूदु हुई। त मुंहिंजे ख़्याल में हाणे क्लियरिटी इमरान ख़ान वटि बि आहे त मूंखे माफ़ु न कयो वेंदो। या ॿिया केस जेके आहे उतां त उन्हनि खे जेको बेल आउट थिए पियो, कोर्टूं पिया आहियूं मदद लाइ, पर हीउ जेको मामिलो आहे हिन में शायदि अॻिते हली जेको आहे उनजी जेका आहे सा बेल आउट न थी सघे ऐं किथां बि जेका आहे मदद न मिली सघे। ऐं जॾहिं हाणे इहा मशीन हली चुकी आहे, मुंहिंजे ख़्याल में फीथो हली चुको आहे, त इहो पंहिंजो हिकिड़ो साइकिल पूरो कंदो अॻिते हली ऐं हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इहो ट्रायल थींदो ऐं सज़ाऊं बि ईंदियूं। पाकिस्तान जी जेका हिस्ट्री आहे पॉलिटिकल, उन में का शइ सर्टेनिटी सां नथी चई सघिजे त सज़ाऊं खाधल जेके पॉलिटिकल माण्हू आहिनि या मुख़्तलिफ़ जेका अॻुवान रहिया आहिनि हिस्ट्री में, उहे बेल आउट बि थींदा रहिया आहिनि, उनखे हेल्प आउट बि थींदा रहिया आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में हिकु दफ़ो जेको आहे इहो व्हील हली वेंदो ऐं उनजा पोइ नतीजा छा था निकिरनि ऐं फ्यूचरिस्ट सिनेरियो छा हूंदो, इहो पोइ अॻिते ई ॾिसी वक़्त खे हालतुनि खे ॿुधाए सघिजे थो। बाक़ी इहो प्रोसेस सॼो स्टार्ट थी चुको आहे। बिल्कुलु सही था चओ, पर उन व्हील खे विच में रोकण जे हवाले सां हिकिड़ी ॿी बि त ख़ान साहब कोशिशि कई न, जितां उन्हनि खे बार बार रिलीफ मिलंदो रहियो आहे। जीअं मां ज़िक्र कयो
अदलिया जे तरफ़ां। सो ॾिसूं था त हीउ जेको फौजी कोर्टुनि खे चैलेंज कयो वियो आहे, वॾी उमेद आहे या सभिनी जूं नज़रूं आहिनि ख़ासि तौर ते PTI सां सलाह ॾियल माण्हुनि जो, त उतां कहिड़ो फ़ैसिलो अचे थो। ऐं उहो बि जेकॾहिं ॾिसूं था त अटॉर्नी जनरल साहिब खे चवंदा ॿुधायो वियो त ईद खां पोइ उन्हनि दरख़्वास्तनि ते ॿुधणी थींदी, पोइ ख़ान साहब जी मुलाक़ात थिए थी खोसा साहब सां, लतीफ़ खोसा सां, लतीफ़ खोसा एतिराज़ हसन चीफ जस्टिस सां वञी मिलनि था ऐं ईद खां पहिरियां हेयरिंग थी थिए। गुज़िरियल हफ़्ते ते चीफ साहब इहो ॿुधायो त अंगारे ते फ़ैसिलो ईंदो, पर अॼु उहा वरी हिकु भेरो ॿीहर बेंच बि टुटी वई। सो चवण जो मतिलबु इहो आहे त अञा त उन्हनि जूं नज़रूं आहिनि त उतां खां को रिलीफ मिले। सो ही प्रेस कॉन्फ्रेंस या जेको कुझु थिए पियो उन खां पोइ कीअं था ॾिसो त वाक़ई उतां कुझु अञा रिलीफ मिली सघे थो या हाणे उन्हनि बि ही इशारो काफ़ी हूंदो? नसीर साहब, ये जेको अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस आहे इहो लॻे ईअं थो त जेको मल्टी डायरेक्शनल मैसेजिस जीअं हूंदा आहिनि जी सभिनी धुरियुनि जा मैसेज आहे। हिकिड़ा जेके परपिटेटर आहिनि ऐं जे क्राइम जा, ॿिया हुन जा फैसिलिटेटर, मुंहिंजे ख़्याल में DGSPR जेको आहे 3-4 दफ़ा क्लियर सां कयो त इहो सिर्फ़ु उहे जेके आहिनि माण्हू एक्यूज़ या ॿधल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ न आहे, पर समूरा फैसिलिटेटर जेके आहिनि जिते बि वेठा आहिनि ऐं मदद कंदड़ आहिनि, पाण सिंधी में तर्जुमो कयूं जेके सहूलियतकार मददगार, सहूलियतकारनि जी इन मामले में लिस्ट वॾी आहे। बदकिस्मती सां उहा लिस्ट जेको आहे स्टेज थी अदलिया ताईं पहुचे थी पई। अदलिया जा हिन वक़्तु जेको आहे सुप्रीम कोर्ट जी ऐं जस्टिस साहिब जी, चीफ जस्टिस साहिब जी लिमिटेशन्स तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। जॾहिं हिकिड़ो चीफ जस्टिस जेको फ्यूचर जो नामज़द थी वियो आहे ऐं टाइम बि थोरो बचियो आहे 1-2 महीननि जो, ज़ाहिर आहे ट्रायल हलंदा, SPD हूंदा, 1-2 महीना हिननि में लॻंदा ऐं उनखां पोइ ई जेको आहे अपीलुनि जा हिननि जा मामला हूंदा। मुंहिंजे ख़्याल में टाइम जेको आहे उहो सिग्निफिकेंट आहे ऐं हाणे तमामु जेको आहे लिमिटेड स्कोप रहियो आहे। ॿिया जेके ख़ुदि जजिस आहिनि उहे ख़ुदि पंहिंजे फ्यूचर खे कीअं था ॾिसनि पिया इन ॿेड़ी में सवार थी, या अहिड़े क़िस्म जा डिसीजन जेके एस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु हुजनि, हुकूमत वक़्त जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु हुजनि, ऐं इवन चीफ जस्टिस जेको आहे फ्यूचर जो उहो बि ऑन बोर्ड न हुजे। तमामु घणा मामला आहिनि जेको अॼु की प्रेस कॉन्फ्रेंस मुंहिंजे ख़्याल में ओॾां बि हिकिड़ो वॾो मैसेज आहे पावरफुल। ऐं तव्हां ॾिसंदो शायदि ईद खां पोइ बि असांखे अहिड़े क़िस्म जा जेके डिले इन्हनि केसिस में जेको आहे नज़र ईंदा ऐं जेके 1-2 महीननि जो टाइम आहे उहो जेके मिलिट्री कोर्ट्स आहिनि उहे बि पंहिंजा डिसीजन करे वठंदो ऐं तव्हां ॾिसंदो त उहो टाइम अची वेंदो जॾहिं हिकिड़ो नओं चीफ जस्टिस ईंदो ऐं हिकिड़ी नई एनवायरमेंट हूंदी ऐं समूरा जेके सहूलियतकार या लाइक माइंडेड जिते जिते वेठा आहिनि, जेतिरा पॉकेट्स आहिनि उहे डिफ्यूज़ थींदा। छाकाणि जो पाकिस्तान जेका सूरत हाल आहे मुआशी या सियासी या अंदरूनी जो ख़लफ़शार आहे उहो अहिड़े क़िस्म जी डिवीजन घणो वक़्तु हाणे बर्दाश्त नथो करे सघे। इन करे जेके बि पावर जा जेके प्लेयर्स आहिनि उहे क्लियरिटी सां हिकिड़े पासे मामला कंदा त फ़ैसिला डिसीशन या वागूं हिकिड़ी दौर वटि अची वञे जेका लाइक माइंडेड हुजे ऐं उनखां पोइ मुल्क जो सिस्टम हले। जेकॾहिं अहिड़ो इंतिशार ऐं अहिड़ी डिवीजन रही त उहा मुल्क लाइ, फेडरेशन लाइ तमामु घणी हाञकार हूंदी। इन करे एस्टेब्लिशमेंट शायदि इहे मामला सभु सम्झी वेठी आहे। इन करे ई अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में असांखे इहा क्लियरिटी नज़र आई आहे। सही। ऐं जीअं मां ॿुधायो त बिल्कुलु सहूलियतकारनि खां वेंदे मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾांहुं हीअ अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस हिकिड़ो पैगाम बि आहे, शयुनि खे वाज़े थी करे त का रिआयत न आहे। सो हिन प्रेस कॉन्फ्रेंस खे असीं ईअं बि ॾिसी सघूं था त बक़ाया जेके माण्हू PTI में बचा आहिनि, कुझु जेके शख़्सियतूं, उन्हनि जे लाइ बि लाउड एंड क्लियर ई मौक़िफ़ या मैसेज हूंदो त फ्यूचर में PTI जी सियासत जो को हिकिड़ो मुस्तक़बिल कोन्हे या ख़ान साहब जे को फ्यूचर कोन्हे। उनजे करे बहितर इहो आहे जेकॾहिं मूंखे सियासत करणी आहे तव्हांखे बि उतां खां उॾाम भरणी पवंदी। पोइ इस्तेकाम ॾांहुं था वञो, नून लीग ॾांहुं था वञो, आज़ादु था विढ़ो इलेक्शन, मतिलबु जेके वेठा आहिनि PTI में उन्हनि जे लाइ बि त हिकिड़ो वॾो पैगाम थी सघे थो या न? बिल्कुलु 100% आहे इहो पैगाम आहे, वाज़े आहे। मेजॉरिटी ॾिसो सेकंड जेका लीडरशिप जी आहे, सेकंड टीयर आहे, थर्ड टीयर आहे, उहा मेजॉरिटी छॾे चुकी आहे। ऐं बाक़ी जेके ज़िलनि जा ऐं हेठि सतह जेके लीडरशिप आहे उहा सॼी मुकमल तौर ते ख़ामोश थी वई आहे। उन्हनि में जीअं KPK में ॾिसूं था न इहे ॻाल्हियूं हलनि थियूं त परवेज़ खटक या ॿिया हुते हिकु पार्टी बैठा आहिनि, उतां अञा घटि माण्हू जेके मेन लीडरशिप आहे उन को एतिरो न छॾियो आहे। न, KPK जो जेको पंहिंजी डायनामिक्स आहे सूबे में पॉलिटिक्स जी, उहा एन ब्लॉक शायदि कहिड़ा वञणु चाहिनि था। छाकाणि जो उहो जॾहिं जिते बि वेंदा उहो पंहिंजो हिकिड़ो वज़न ॾेखारींदा ऐं परवेज़ खटक जो पॉकेट आहे या ॿिया पॉकेट आहिनि उहे कोशिशि इहा कंदा त उन्हनि जो जेको मुस्तक़बिल जो आहे हुकूमत या जेको ढांचो आहे उन में किथे वेट ऐं वज़न जेको आहे उहो काउंट थिए। बाक़ी जेको PTI में रहणो आहे उहो अहिड़ो माण्हू रहणो आहे जेको कल्ट खे फॉलो थो करे, इमरान ख़ान जो जेको ज़ाती कल्ट आहे उनखे फॉलो थो करे। जंहिंखे पॉलिटिक्स करणी हूंदी, जेको प्रैग्मेटिक आहे, जेको सिस्टम जो हिसो रहणु थो चाहे, उहो पंहिंजे लाइ किथे न किथे स्पेस क्रिएट कंदो। बाक़ी कल्ट खे तव्हां सॼी दुनिया में डिफ्यूज़ नथा करे सघो ईअं, छाकाणि उहो
एजुकेटेड हूंदो आहे, जीअं इज्तमाही ख़ुदकशियूं थींदियूं आहिनि, ईअं सियासी ख़ुदकशियूं बि कल्ट जेके आहिनि उहे इज्तमाही कंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेके माण्हू डाई हार्ड आहिनि ऐं इमरान ख़ान खे हिकिड़े अक़ीदे जे तौर ते वठी वेठा आहिनि ऐं को बि आर्ग्यूमेंट बाहि नथा कनि ऐं कंहिं बि क़िस्म जी पासे जेका तब्दीली आहे उनखे नथा मञनि, त उहे आख़िर ताईं हूंदा ऐं उहे मैटर बि नथा कनि। शायदि उहे चुप थी वेंदा, ख़ामोश थी वेंदा इमरान ख़ान जो जेको फ्यूचर बीहंदो उन खां पोइ। बाक़ी जेके पॉलिटिकल ऐं प्रेगमेटिक आहिनि, अमली सियासत पावर पॉलिटिक्स जो हिसो बणिजणु चाहिनि था ऐं जीअं उहे आया हुआ तीअं ई उन्हनि जी वापसी थींदी, पंहिंजे लाइ जेको आहे नओं आख़िर उहे तलाश कंदा। अच्छा सर, इन समूरी सूरत हाल सां सलाहियल हिकिड़ो सवाल हूंदो, पोइ वरी पाण करंट पॉलिटिकल सिचुएशन ते बि ईंदासीं। पोइ घणा माण्हू इहो बि सुवाल उथारींदा ही ज़बरदस्त आहे, जेके 9 मई जा जेके किरदार आहिनि, फैसिलिटेटर आहिनि फ़ौज जे अंदरि ॿाहिरि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी, पर जेको असल में हो उहो आहे प्रोजेक्ट इमरान ख़ान। उन जा जेके फैसिलिटेटर आहिनि जन उनखे आंदो, जेको कुझु थियो सो उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कोन पई थिए। छा हिन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ इहा उमेद कजे त उन्हनि किरदारनि खां बि कुझु पुछाणो थींदो, पोइ बाजवा साहब हुजनि, फैज़ साहब हुजनि, पाशा साहब हुजनि, या जेके रहिया आहिनि, या अवां सम्झो था त न सूरत हाल उन तरफ़ न वेंदी, बसि इते ई इहो मामले इनखे इते ई हल कयो वेंदो? मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे ऐं जेका पॉलिटिकल हिस्ट्री आहे पाकिस्तान जी, उनखे ॾिसी त नथो लॻे को अहिड़े क़िस्म जो जेको आहे प्रोजेक्ट इमरान जेका इनिशिएटर हुआ या जन मज़ावरत आहे या बेनिफिशरी आहे, उन्हनि ख़िलाफ़ को वॾो जेको आहे मास एक्शन थिए। छाकाणि जो पाकिस्तान जी जेका सियासी तारीख़ आहे तव्हां सही था ॾिसंदव, चओ। उन में एस्टेब्लिशमेंट या एस्टेब्लिशमेंट रन कंदड़ माण्हू वॾा ब्लंडर कंदा रहिया आहिनि। उन्हनि कारगिल कयो, उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके IGI ठारायो, तारीख़ में जेके ब्लंडर कया, बिल्कुलु डीरेल कयूं पाकिस्तान जी डेमोक्रेसी खे, पॉलिटिक्स खे इंट्रीग्स कंदा रहिया, ग्रुप ठाहियूं, पॉलिटिक्स में डिवीजन पैदा कयूं, अफ़गानिस्तान जहिड़ा डिबेकल कंदा रहिया। कॾहिं बि उन्हनि जो एहसाबु न थियो आहे, न वरी को जेको आहे उते को अहिड़े क़िस्म जो रिव्यू थियो आहे। त इनखे ॾिसी करे नथो लॻे को प्रोजेक्ट इमरान ख़ान जी जेका आहे या मास्टर माइंड हा, इनिशिएटर हा, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे। छाकाणि जो इन्हनि सभिनी मामलनि खे उते इदारती तौरु वरितो वेंदो आहे। हाणे बिल्कुलु इदारती तौरु जेकॾहिं एॾो वॾो ग्रैंड ऑपरेशन थिए त मुंहिंजे ख़्याल में हाणे जेके सिटिंग माण्हू आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी वॾी खेप हुन में अची सघे थी। छाकाणि असां ख़बरूं ॿुधंदा रहिया आहियूं त प्रोजेक्ट इमरान ते रुगो 400 खां वधीक जेके आहिनि मिलिट्री जा ऑफिसर कंहिं ज़माने खां डेप्यूटेड हा, जेके इमरान ख़ान जे जलसनि खां वठी उहा जेका मास मीडिया या सोशल मीडिया सही कैंपेन आहे, उन्हनि सभिनी खे लुक आफ्टर कंदा हुआ, कैटर कंदा हुआ। हम्म, अहिड़े क़िस्म जो ग्रैंड ऑपरेशन करण सां ई त मुंहिंजे ख़्याल में इदारा ई लुटी वेंदा। इन करे फॉरगेट करण जी, विसारे हणण जी जेका पाकिस्तान में आहे रिवायत आहे, मुंहिंजे ख़्याल में उनखे बरक़रार रखियो वेंदो। ऐं बाक़ी जेके कॉस्मेटिक क़िस्म जा जेके आहिनि कुझु उपाउ वठी करे मैसेज ॾिनो वेंदो बाक़ी रेस्ट ऑफ ऑल खे, त हाणे असां जेका हाउस एंड ऑर्डर करे छॾियो आहे ऐं अॻिते जो रस्तो खोले छॾियो आहे। ईअं थिए त पोइ त मुल्क में ट्रुथ एंड जेको आहे रिकन्सिलेशन हिकिड़ो फोरम ठहे, जिते सभिनी माण्हुनि खे घुरायो वञे जन पुराणा क्राइम कया आहिनि, परपीटेट कयो आहे, मुल्क तोड़ियो हुओ, मुल्क में जेका आहे सियासत ऐं वफ़ाक़ खे नुक़सानु ॾींदा रहिया ऐं पाकिस्तान खे कमज़ोर करण जा मुख़्तलिफ़ जेके उपाउ कया आहिनि एस्टेब्लिशमेंट या सिविलियन साइड खां, उहो त असांखे अनफॉर्चुनेटली ॾिसण में नथो सही अचे। सही इन बिल्कुलु खां सही था चओ। अॻिते वञे बि ॾिसो फेडरेशन जा केतिरा इशूज़ आहिनि, शोबनि जा मामला आहिनि, कॾहिं हुते अहिड़ी कंसिडरेशन न थी आहे। हालांकि डिफाइनिंग टाइम आहे 9 मई या प्रोजेक्ट इमरान ख़ान जेको ख़ुदि डिफाइनिंग टाइम आहे, त हिन ते रिव्यू थियणु घुरिजे, पर अनफॉर्चुनेटली ईअं थींदे नज़र नथो अचे। सही ऐं उहो ॾिठोसीं त बंगाल जे विरहाङे खां पोइ कोन थियो, हमुद रहमान कमीशन ठही, सभिनी खे वाइको कयो वियो, पर कंहिंजे ख़िलाफ़ असांखे नज़र कोन आयो। इवन मुशरफ जे लाइ जेके जज फ़ैसिलो था ॾियनि, जस्टिस सेठ वकार, उन्हनि खे हिकिड़ो मरूम खे मेंटल करार ॾिनो थो वञे ऐं अॼु बि उनखे ज़ाहिर आहे इदारो पंहिंजो सरबराह तसवर करे थो या उनखे जेको प्रोटोकॉल या दिन रिवाज जी रही आहे इदारे जी। बहरहाल अचूं था, हीअ जेके मुलाक़ातूं वग़ैरह थियनि पियूं नवाज़ शरीफ़ साहिब जो, सर कीअं था ॾिठो? लंडन खां हू दुबई पहुतल आहिनि, ज़रदारी साहिब सां बि मिलनि था, सो ऐं हीअ जेको ताहयात नाअहली खे बि 5 सालनि ताईं महदूद कयो वियो आहे, सो फ्यूचर जो पॉलिटिकल मंज़रनामो कीअं था ॾिसो जावेद लांघा साहिब? साईं, मां जेको सम्झां थो इहे ॿई जेके मेजर पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि इहे काफ़ी सिखी चुकियूं आहिनि पंहिंजे हिस्ट्री ऐं रोल खां, ऐं हाणे बि इन्हनि जो ई किरदारु हो सॼी चेंज में, इहे ऑन बोर्ड हूं ऐं अॻिते बि रहंदियूं। बाक़ी इहा आइडेंटिटी आहे इन्हनि ॿिन्ही जी इंडिपेंडेंट ऐं सेपरेट, इन लाइ उहे शायदि गिव अप न कंदियूं। ऐं पीपुल्स पार्टी ऐं नून लीग अलॻि अलॻि जेको आहे इलेक्शन विढ़ंदियूं, इतिहाद बि ठाहींदियूं ऐं पोस्ट इलेक्शन जेको सिनेरियो हूंदो, ज़ाती तौरु मूंखे ईअं लॻे थो त हुन में वरी ई गॾु हूंदियूं। छाकाणि जो का बि हिकिड़ी अहिड़ी पार्टी कान्हे का जेका सिंगल लार्जेस्ट पार्टी
थी अचे, अकेले सिर हुकूमत ठाहे, 2/3 मेजॉरिटी जो त हाणे तसवर ई कोन्हे को जेके तजुर्बा थिया आहिनि हुन में। ऐं एतिरी डिवीजन ऐं पोलराइज़ेशन आहे ऐं कंपोज़िशन आहे जेका पंहिंजे इलेक्ट्रल पॉलिटिक्स जी, हुन में इवन इंक्लूडिंग PML-N बि स्वीपिंग मेजॉरिटी सां न ईंदी। इन करे हिननि जो मिलणु जेको आहे उहो ॿुधाए थो त हाणोकी सूरत हाल सां गॾोगॾु ही फ्यूचर जी बि का तयारी कनि पिया। ऐं ॿई पार्टियूं तव्हांखे बाज़ारि हिक ॿिए ते ईंदड़ ॾींहंनि में तनक़ीद कंदे बि नज़र ईंदियूं, इलेक्शन बि कॉन्टेस्ट कंदियूं, ऐं इलेक्शन खां पोइ जो सिनेरियो में वरी ॿई गॾु हूंदा, छाकाणि एस्टेब्लिशमेंट ख़ुदि चाहे थी त अहिड़ी हुकूमत अचे जेका घटि में घटि 5 साल स्मूथली पॉलिसीज़ खे खणी हले, मालियाती पॉलिसियूं या जेको प्लान बी आहे ख़ुदि CPEC जे हवाले सां जेके टेक्निकल क़िस्म जा जेके क़दम आहिनि उन्हनि जी एश्योरेंस खपे। जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, ईरान आहे, चाइना ऐं सऊदी अरब आहे, उन्हनि जी जेका फाइनेंशियल हेल्प आहे, उन्हनि लाइ बि इहे मुल्क हिकिड़े जेको आहे पॉलिटिकल स्टेबिलिटी जा ख़्वाहान आहिनि। ऐं उन्हनि जी कंडीशन इहा आहे त पाकिस्तान में घटि में घटि इहो जेको इज़राब हो गुज़िरियल 4-5 सालनि जो, उहो असां वरी न ॾिसूं त तव्हांजी हेल्प आउट कंदासीं। इहे सभई जेके कंडीशन्स आहिनि इन ॻाल्हि जो मुतक़ाज़ी ईंदी, ॿई पार्टियूं पंहिंजो रोल प्ले कंदियूं, पर इहो बज़ाहिर ऑन द फेस ऑफ तव्हांखे इहो पॉलिटिकल पंहिंजी जेको ड्रामा आहे उहो बि अनफोल्ड कंदे नज़र ईंदियूं, हिक ॿिए ते तनक़ीद कंदियूं, जुदा इलेक्शन बि विढ़ंदियूं। पर अॻिते मूंखे गॾु नज़र था अचनि, जीअं हाणे गॾु आहिनि, इलेक्शन जो हिकिड़ो फेज़ हूंदो जंहिंमें तव्हांखे इहे नज़र ईंदा, जलसा कंदा, जुलूस कंदा, पंहिंजा पॉकेट्स विन करण खां पोइ तव्हांखे वरी गॾु नज़र ईंदा। ठीकु आहे जावेद लांघा साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीर सीनियर सहाफ़ी तर्ज़निगार जावेद लांघा साहब जो मौक़िफ़ जे साम्हूं आहे ऐं बिल्कुलु ईअं ई नज़र अचे थो त फ्यूचर जी जेका बि हुकूमत हूंदी उहा ज़ाहिर इत्तेहादी हुकूमत हूंदी। ही मुलाक़ातूं न रुगो निगरान सेटअप पर फ्यूचर जो जेको सेटअप हूंदो उन जे लाइ बि जेको आहे थियनि पियूं। ज़रदारी साहब जी मुलाक़ात हुजे, नवाज़ शरीफ़ साहब सां ॿिया खोड़ मामला आहिनि। ईंदड़ ॾींहंनि में पाण तफ़सील हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे पुॼाणी ते थो पहुचे, असांजी ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।